जी हिन वक़्तु मां कराची प्रेस क्लब ॿाहिरां मौजूदु आहियां जिते IBA टेस्ट पास हेड मास्तरनि पारां एहतजाज कयो पियो वञे। गुज़िरियल 9 ॾींहंनि खां हू जेको आहे हिते प्रेस क्लब ते एहतजाज करे रहिया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं हुकूमती धुर जो अॻुवाण हिननि सां ॻाल्हियूं करणु न आयो आहे। नई तालीम खाते जो को ऑफिसर हिननि सां ॻाल्हियूं करणु आयो आहे। गुज़िरियल 9 ॾींहंनि खां हिते ॾींहुं राति हिननि जो एहतजाज हले पियो। हेड मास्तरनि पारां CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिशि कई त पुलिस नफ़री हिननि खे रोके बि वरितो, जंहिंखां पोइ हीअ ॿीहर प्रेस क्लब ॿाहिरां मौजूदु आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेको आहे त हीअ कमु करे रहिया आहिनि, पर 900 खां वधीक जेके हेड मास्तर आहिनि उनखे हिन वक़्तु ताईं पको न कयो पियो वञे। हिननि इहो बि चयो त तालीम वारे वज़ीर पारां इहो चयो वियो त जेके हीअ IBA टेस्ट पास हेड मास्तर आहिनि इहे जीअं ई स्कूल में आहिनि त स्कूलनि जी तालीम बि बहितर थी आहे, पर हिननि खे वरी ॿीहर कमीशन ॾियण जो चयो आहे, जंहिंखे हीअ हेड मास्तर रद्द कनि था। हिननि जो इहो चवणु आहे त IBA टेस्ट ज़रिए हिननि टेस्ट ॾिनी त हिन चकर ही वरी ॿीहर जेको आहे छो टेस्ट ॾियनि, जंहिंखां पोइ मुलाज़िम हिन वक़्तु ॿीहर कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे रहिया आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त जेसिताईं खेनि पको न कयो वेंदो तेसिताईं संदन एहतजाज तहरीक जेका आहे उहा जारी